अपडेट क्यों पिया मूंखे काज़ी अहमद खां जी एचआरजेडी न्यूज़ जी रिपोर्टर बिलाल हैदर कल्याण मुताबिक़ काज़ी अहमद अलमदार चौक वटि क़ौमी शाहराह ते सखर खां कराची वेंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच ओवरटेक कंदे ट्रालर सां टक्कर लॻण जे नतीजे में कल्टी थी पई, जंहिंजे नतीजे में 3 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तौर ते काज़ी अहमद हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो वियो, जिते तिब्बी इमदाद ॾिनो वियो, जॾहिं ज़ख़्मियुनि मां 6 ॼणनि जी हालत नाज़ुक हुअण करे नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिन मां हिकु मासूम नींगर रस्ते में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। बस हादसे दौरान ज़ख़्मियुनि में हमीद सूमरो, रियाज़ राजपर, मुस्कान मलिक, अमानुल्लाह कुरैशी, अमीरुद्दीन चन्ना, नियाज़ लाशहरी, शबीर शाह, सलमान कल्लोड़ो, बशीर शाह, अब्दुर्रहमान सियाल, ज़ायदा ॾाहिरी, सिराज अहमद कल्लो, उसामा खानज़ादा, गुलाब ॾाहिरी, सज्जाद ॾाहिरी, पठाणी सेहड़, वज़ीर अली सेहड़, हाजरा कंबोह, अज़ीम कंबोह, गुलफराज़ कोधर, नसीर अहमद, मरियम ॾाहिरी समेत ॿिया शामिल आहिनि। तेज़ रफ़्तारी सबबि कोच जे कल्टी थियण जे नतीजे में जॾहिं ज़ख़्मियुनि खे मक़ामी अस्पताल आंदो वियो त काज़ी अहमद अस्पताल में डॉक्टर ऐं स्टाफ घटि हुजण करे ज़ख़्मी तड़पंदा रहिया। एचआरजेडी न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआरजेडी न्यूज़।